श्वासन में नाम रहे शल अड़ी आशीष करो, दिल में ध्यान रहे शल अड़ी आशीष करो। आया डोही मां ॾाढो ॾाढा डोह कयानी, कया स्वीकार थो मुंहिंजा डोह न तूं ॾिसजां। देव की जय, शिव राम कृष्ण भगवान की जय। सर्व संतों को परिप आयो लाल सभई जा झूलेलाल, बोल समाधिन वारे साहिब की जय। सदगुरु शहंशाह बाबा शिव भजन साहिब की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर, गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। मिल्या संतल थी दिलगिरी, अवगुण रहा न बाकी, खुशियां दे दरवाजे खुले, आए गमानो ताकी सतनाम। गुरु रूप प्यारी साध संगत, अज भलारो दिहाड़ो, साई आरतवार जो दिहाड़ो, साहो आरतवार उदासीन संप्रदाय जो दिहाड़ो आ, जैसे महापीलो आरतवार भी चइजे थो। सदगुरु शहंशाह बाबा रूप भजन साईं पूज उदासीन समाध आश्रम जा 3 नंबर पातशाही, उन्होंने इन साई आरतवार जो प्रचार खूब कयो। ऐं वरदान ॾिनो जेको हिन दिहाड़े ते साई आरतवार जे दिहाड़े ते हाज़िरी भरींदो, उनजा दुख लहंदा, सुख मिलंदा। ऐं निरौलाद वारनि खे औलाद मिलंदी, जंहिंखे जेका भी शुभ मनोकामना हूंदी उहा पूरन थींदी। ऐं साहो आरतवार उदासीन सभिनी संतन जे स्थानन ते, जंहिंखे महापीलो आरतवार चइजे थो, मल्हायो थो वञे। ऐं उदासीन संतन जा जेके बि स्थान आहिनि, उते अॼोके दिहाड़े ते ढोढो चटणी या ढोढो साग, जूअर जो ढोढो ऐं साग हलंदो ई आहे। प्रसाद में भभूति जो प्रसाद, धूणी साहिब जो प्रसाद मिलंदो आहे। अॼोके ॾींहं ते के संत धागा ऐं रक्षाऊं बि संगत खे ॾियनि था। पुछा जो ॾिहाड़ो बि हूंदो आहे। ऐं उदासीन संतन जे स्थाननि ते जगत गुरु बाबा श्री चंद्र भगवान जो स्वरूप भी स्थापित हूंदो आहे। धूणी भी दुखंदी आहे, चिमटो भी खोड़ियल हूंदो आहे।
इहा हिकिड़ी परंपरा आहे उदासीन स्थाननि जी। पाण सभई भागन वारा आहियूं जो पाण उदासी संतनि जा ॿार आहियूं। सो सतगुरु बाबा शिवजन साईं भी इन उदासीन परंपरा के अॻिते वधायो, इन नियमन के पाण त पालन कयो पर इन्हनि खे प्रेरणा ॾेई केतिरनि खे हिन उदासीन परंपरा जा नियम सम्झाए प्रेरणा ॾेई उन्हनि खां कराया हा। सो असां भागन वारा आहियूं जो साए आर्तवार जे हिन दिहाड़े ते असां सभई संतन जे स्थाननि ते हिन सुहिणे स्थान शिव मंदिर ते गॾु थिया आहियूं। सो मिली करे सत्संग कीर्तन कंदासीं, पंहिंजो भाग बणाईंदासीं। बाबा रूप वॾनि साईं बाबा शिव वॾनि साईं जी आसीसा पाईंदासीं। सो अचो सभई मिली करे सत्संग जी शुरूआत भगवान जे नाले सां कयूं। सभी प्यार प्रेम सां भगवान जे नाले जो जप कयूं। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते जपो सारे। ओम नमो भगवते वासुदेवाय। जपो सारे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो शिवाय हरि ओम नमो शिवाय। जपो सारे जपो सारे जय हो। ओम नमो शिवाय हरि ओम नमो शिवाय। जय हो। वाहिगुरु धन वाहिगुरु। संग संग राखा वाहिगुरु। जय माता की बोल प्यारे जय माता की बोल। जय माता की बोल प्यारे जय माता की बोल। झूलन वारो झूलेलाल झूलन वारो झूलेलाल। बाराणे वारो झूलेलाल पल्ले वारो झूलेलाल। जय समाधा बोल प्यारे जय शिवधारा बोल। जय शिवधारा बोल प्यारे जय समाधा बोल। राम 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 सिया राम राम राम। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। बोल श्याम सुंदर भगवान की। बाझ कयो का साईं बाझारा। ढके वठ तो मोखे साईं ढकण हारा। बाझ कयो का साईं बाझारा। बाझ कयो का साईं बाझारा। ढके वठ तो मोखे साईं ढकण हारा। जय हो जय हो। बाझ कयो का साईं बाझारा। साईं
श्याम राधे श्याम 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 राधे श्याम जय हो मुझे मंदायुन जी सब सुधिया तो खे मुझे मंदायुन जी सब सुधिया तो मुझे डोहन जी सब जान तो खे मुझे डोहन जी सब जान तो खे असां केतिरो बि पाण खे तसली ॾियूं त मुंहिंजा ॾोह गुनाह कोई नथो ॾिसे पर इहा त पक आहे असां बि ॾिसूं था ऐं असांजे अंदरि वेठल साईं बि ॾिसे थो वरी जेको मथों सभिनी खे ॾिसंदो आहे उहो बि असांजे ऐबनि ॾोहनि खे ॾिसे थो त असां मां कोई ईअं न चई सघंदो आहे त मां गुनाह न कयां नी पाप न कयां नी या वरी मूंखे कंहिं ॾिठो न आहे ऐं जॾहिं बि अहिड़ी भावना अचे त पंहिंजे मन खे चइजे मुंहिंजा मन तूं भुलें थो तोखे लॻे थो तोखे कंहिं न ॾिठो आहे तो बि ॾिठो छो त तुंहिंजे अंदरि जोत उनजी आहे छो त मुर्दा थोरी ॾिसंदा नी ऐं ॿियो तुंहिंजे अंदरि वेठल साईं बि ॾिठो टियों मथे वारे साईं बि ॾिठो वो ॻाल्हि कंदा नी फरीद साहब जी फरीद साहब जे गुरुअ वटि 2-3 शिष्य हुआ जेके परम शिष्य जी पदवी ते जस्ट पहुचण वारा हा वो टिनिन जी परीक्षा वठण लाइ उन्हनि जे गुरु ॾिनो तित्र पखी ऐं छुरी बि ॾिने चई हिन खे उन्ही जॻह ते वञी कुही अचो जिते तव्हांखे कोई न ॾिसे हिकिड़ो वियो हिकिड़ी पुराणी खंडरात बिल्डिंग हुई उते पखीअ खे कुई खणी आयो चई कंहिं न ॾिठो ॿियो हिकिड़ो वियो शहर जे ॿाहिरि पखीअ खे कुही करे मारे करे छुरीअ सां चाकूअ सां खणी आयो चई कंहिं न ॾिठो जॾहिं फरीद साहब विया हिकिड़े ख़ाली पुराणे महिलात में जॾहिं पखीअ खे मारे रहिया हा तो फरीद साहब जी नज़र उन्हीं पखीअ ते वई तो वो पखी मांखे ॾिसी रहियो आहे ॿियो मां बि उनखे ॾिसी रहियो आहियां टियों मुंहिंजे अंदरि वेठो साईं बि उनखे ॾिसी रहियो आहे चौथो मुंहिंजे मथों वारो साईं बि उनखे ॾिसी रहियो आहे फरीद साहब चयो त मूंखे गुरुअ छा चयो हिनखे उते मारे अचिजांइ कुही अचिजांइ जिते तोखे कोई न ॾिसे लेकिन हिते त 4 ॼणनि ॾिठो आहे मां कीअं चवां त मूंखे कंहिं न ॾिठो खणी आया वापसि उन्हनि 2 शिष्यनि गुरुअ खे चयो साईं असां पखीअ खे मारे आयासीं उन्ही जॻह ते कुही आया आहियूं मारे आया आहियूं जिते कंहिं न ॾिठो पर फरीद साहब अची करे उहो पखी तित्र पखी करे हथ में ॾिनो गुरुअ खे छुरी बि चयो साईं मां न मारिया हुआ चयो छो चयो साईं वयमि हिकिड़ी अकेले पुराणे खंडरात महिलात में पर जॾहिं मारे रहियो मां ॾिठो मां जो पखी मूंखे ॾिसी रहियो आहे माना पखी ॾिसे पियो मां बि उनखे ॾिसां पियो मुंहिंजे अंदरि वारो साईं बि उनखे ॾिसे पियो मुंहिंजे मथों वारो साईं बि उनखे ॾिसे पियो ॾाढो घुमियुमि अहिड़ी अकेली जाइ काई ॾिसण में न आई जिते कंहिंखे कोई न ॾिसी रहियो हुजे जिते किथे इहे 4 त हस्तियूं हुयूं ई हुयूं इन करे पखी खे न मारिया त गुरुअ चयो इहो ई तुंहिंजी दृष्टिअ खे जाचण जे लाइ त मां तोखे इम्तिहान वरितो हो त तूं हर वक़्तु उन साईं खे गॾु भाएं थो या न हर वक़्तु इहो तुंहिंजे मन में वीचार आहे त मां जेको कर्म कयां त मुंहिंजो साईं ॾिसे थो बसि इहा ॻाल्हि मूंखे तोखां जाचणी हुई जंहिंजी इन ॻाल्हि ते नज़र हूंदी आहे यानी मौत ऐं मालिक जंहिंखे यादि हूंदो आहे उन्हीं का कॾहिं पाप न थींदो उन्हीं का भक्ति कॾहिं परे न वेंदी बसि इहो ई तोखे ॾिसणो जंहिंमें तूं हाणे पास थी विया मुंहिंजी मंदायुनि जी सभु सुधिया तोखे मुंहिंजी मंदायुनि जी सभु सुधिया तोखे मुंहिंजे ॾोहनि जी सभु ॼाण तोखे मुंहिंजे ॾोहनि जी सभु ॼाण तोखे
कजाए मुंहिंजा गुनाह सारा, माफ़ कजाए मुंहिंजा गुनाह सारा। ढके वठ तो मूंखे साईं ढकण हारा। जय हो जय हो साईं ढकण हारा। बाज कयो का साईं बाजारा, कयो का साईं बाजारा। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो जय हो वासुदेवाय। जपो सारे। ओम नमो भगवते वासुदेवाय। जपो जय हो भगवते वासुदेवाय। बोल सतगुरु बाबा रूप भजन साहिब की, शंकर भगवान की। आयो लाल ताड़ी हो जाए सभी चो। जय हो। चङो कम कयां कीन कंधु कीअं खणा मां। चङो कम कयां कीन छाते कंधु खणा मां। पोइ वरी सतगुर तोखे कीअं वणा मां। पोइ वरी सतगुर तोखे कीअं वणा मां। मेरी जात कमीनी मेरी बात कमीनी, ओछा जन्म हमारा तुम शरणागत राजा रामचंद्र कह रविदास चमारा। काले मेरे कपड़े नस नस में है बात, लोग कहें दरवेश मुझे, मैं जानू अपना आप। चङो कम कयां कीन छाते कंधु खणा मां। जय हो जय हो पोइ वरी सतगुर तोखे कीअं वणा मां। सुठी सम्झ जो का साईं महिर वारा। जेकॾहिं असां चङा न आहियूं त कंध खणण जो असांखे अधिकार कहिड़ो आहे? छाते पॾ पॾ कयूं, पढ़ायूं पाण खे छाते, छाते मामा कयूं? भली दुनिया खे ख़बर आहे न आहे असां कहिड़ा आहियूं, पर असांखे पंहिंजी त ख़बर आहे न असां कहिड़ा आहियूं। त छाते मामा कयूं? ऐं संसार में जिन मामा कई उहे मरी विया, जंहिं तूं तूं कई उहे तूं तूं जे तुरहे ते तरी विया। इहो हिकिड़ो सिद्धांत आहे संसार जो। आहे ॻाल्हि थोरी। भॻवान कृष्ण में अर्जुन खे चयो, गीता जो सार जेकॾहिं चऊं, अर्जुन मां ऐं मुंहिंजे खे छॾे, तूं ऐं तुंहिंजे खे पकड़। चए थो न मां हीअं, हे मुंहिंजा, हे माइट मुंहिंजा, हे परिवार मुंहिंजो। हे जेको मुंहिंजो ऐं मां करे थो न, हिन खे छॾे। हिकु तूं ऐं तुंहिंजो।
जाॾे काॾे तूं ऐं मां तुंहिंजो, बसि एतिरा ॿ अखर चयो अर्जन, सभु झंझट ख़तम थी। गीता जो सार ज्ञान जो इहो ई आहे। इन करे जीवन में उपवास रखंदा आहियूं न, कॾहिं कॾहिं उपवास इहो रखूं, छड़ो खाधो न खाइण उपवास जो नालो न आहे। उपवास कहिड़ो रखूं, अॼु सॼो ॾींहुं मां साखी भाव रखंदुसि पंहिंजे अंदर में। साखी भाव माना छा, मुंहिंजो साईं सभु कराए थो, मुंहिंजे अंदर में अॼु वीचार उथियो, इहो बि साईं उथायो। पर कहिड़ी ॻाल्हि खे कीअं पूरी करे थो, कहिड़ा माण्हू मिलाए थो, अॼु कहिड़नि कहिड़नि रूपनि में साईं माॾे अचे थो, कहिड़नि कहिड़नि रूपनि में। कोई ईंदो मूंखे गुस्सो ॾियण लाइ, वरी अंदरों गुस्सो कीअं प्रगट थिए थो। हिकु गुस्सो कराइण वारो आयो, वरी हिकिड़े प्रगट करायो, लेकिन ॿिन्ही जो साखी भाव। इहा साधना में ॾाढो महत्वपूर्ण अंग आहे, साखी भाव। या वरी पंहिंजे श्वास ते नज़र रखण, श्वास कीअं अंदर वञे थो, श्वास कीअं ॿाहिरि अचे थो। वरी श्वास सां अॻियों शरीर कीअं अॻिते वञे थो, पोइते शरीर कीअं पोइते वञे थो। श्वास खणण सां वरी कढण सां कीअं समेटिजे थो। नक जी नासिका जॾहिं सूक्ष्म ध्यानु थियण शुरू थींदो आहे, फील थियण लॻंदो आहे त मुंहिंजी नक जी नासिका केॾी हली रही आहे। छो त हिकु टाइम ते हिकु नाड़ी हलंदी आहे, हिनखे चइबो आहे सूर्य नाड़ी सॼे पासे खे, खॿे पासे खे चइबो आहे चंद्र नाड़ी। हे जेको अनुलोम विलोम संत प्राणायाम कराईंदा नी, सॼे नासिका जो वास्तो खॿे दिमाग़ ॾे आहे, ऐं खॿी नासिका जो वास्तो सॼे दिमाग़ ॾे आहे। जेको खॿो दिमाग़ आहे असांजो, उहो एक्टिव रोल कंदो आहे। सॼो दिमाग़ पैसियो थधो कमु कंदो आहे, जीअं चओ ठीकु। सॼी नासिका सूर्य नाड़ी उत्साहित करण लाइ, शक्ति ॾियण लाइ, ऐं खॿी नासिका थधे करण लाइ। सुबुह जो उथो न, नासिकाउनि खे ॾिसूं। जेकॾहिं सॼी नासिका हले थी, माना असांखां हाणे जल्दी कमु थींदो। जंहिं ॾींहुं मूड ठीकु न आहे, जंहिं ॾींहुं कमु नथो पुॼे, माना खॿी नासिका हले थी, ठीकु उनजो उपाय। लेकिन कोई कम भी करणो आहे, हाणे सुबुह जो मूड ऑफ आहे, कम जी इच्छा नथी थिए, पढ़ाई ते दिलि नथी थिए, इम्तिहान में जो नी, दुकान ते वञणो आहे, मूड नथो ठहे, घर जी रोटी करणी आहे, ॿियो ऑफिस में वञणो आहे, दुनियादारी जा कमु करणु, मूड नथो ठहे, त उनजो तरीक़ो छा। खॿे नासिका खे रोके सॼे मुंहुं साह खणणु, वरी सॼे खे रोके खॿे मुंहुं कढणु, वरी उतो कढणु, वरी सॼे मुंहुं छॾणु। इन खे चइबो आहे अनुलोम विलोम प्राणायाम। जेके साधक चाहिनि था मुंहिंजो नाम में मन लॻे, पर लॻे नथो, त उन्हनि जे लाइ इहो उत्तम तरीक़ो आहे। इन जो अर्थ बि भाषा में छा, जीवन में चलो बैलेंस बणियो रहे। बाबा शिवरेन साईं चवंदा, जंहिंजे अंदर जो बैलेंस आहे न, उन खे सॼी दुनिया बि तकलीफ़ ॾियण जी कोशिशि करे न, कुझु बिगाड़े न सघंदी आहे। छो त गीता जो ॿियो सार छा चवंदा नी, तूं छा खणी आवा जो तुंहिंजो बिगड़ियो आहे, तोखां कंहिं खसे छॾियो आहे। छा खणी आयो आहीं जो तूं छा खणी वेंदे, केरु खणी वियो आहे जो तूं खणी वेंदे। सिकंदर जेको सॼे रूए ज़मीन जो बादशाह, उन बि आख़िर में चयो मुंहिंजा हथ ॿाहिरि करजो। मूंखे आख़िर में सम्झ में आई, पर दुनिया शल सम्झी सघे, सिकंदर जहिड़ो बि कुझु न खणी वियो। इहे प्रमाण नी असांजे लाइ। तो जीवन में बैलेंस बनाए रखण लाइ इहो हिकिड़ो तरीक़ो आहे, अनुलोम विलोम प्राणायाम करणु। जीवन में जंहिंजे अंदर बैलेंस आहे न, उन जो ॿाहिरि कोई कुझु बिगाड़े न सघंदो आहे। ऐं इहा कोशिशि कयूं, अंदर जो आनंद कॾहिं न फिटे, लेकिन ग़लति कम करे बि संतुष्ट वरी न रहणो आहे, इहो बि ध्यानु रखूं। ईअं त चोर बि कंदो, मूंखे मजबूरी आहे तॾहिं चोरी कयां थो। दुकानदार चवंदा मूंखे मजबूरी आहे, ॿारनि खे पढ़ाइणो आहे, पढ़ाइणो आहे, जॻह ठाराइणी आहे, तॾहिं वधीक मिलावट कयां थो, या असुली जा पैसा वठी करे नकली शयूं ॾियां थो। त इहो कोई लॉजिक ठीकु न आहे। लॉजिक कहिड़ो ठीकु आहे, दलील कहिड़ी ठीकु आहे, जेका संतनि जी वाणियुनि शास्त्रनि जी वाणियुनि जे अनुसार हुजे, ऐं पाण खां पुछूं जेको मां कमु कयां थो छा उहो भॻवान खे वणी रहियो आहे। बसि सवलो कमु आहे, ॿियनि सां ॻाल्हाइण जी ॻाल्हि कोन्हे, ग्रंथ कंहिं न आहिनि पढ़िया, काई ॻाल्हि कोन्हे।
या त पक है न सुबह जो कुत्ते के फुल्को विझूं गाय के खुशी थींदी आ, पर कंहिंखे वरी ॿिए खे खाराइण में खुशी न थींदी आहे। मतिलबु छा, उन्हनि जो स्तर, उन्हनि जो आध्यात्मिक रूहानी लेवल अञा घटियल आहे। उन्ही ते चिंता ज़रूर करणु खपे। जेकॾहिं चिंता नथी थिए वरी इन ते बि चिंता कजे त मूंखे चिंता छो नथी थिए, इन ते बि चिंता करणु खपे। मूंखे सुठे कम लाइ दिलि छो न चवंदी आहे, उन जे लाइ थोरो उन खे धर्म कर्म दान पुण्य वधीक करणु खपे। इहा कोशिश कयूं असां सभ जा सजण बणिजूं। मन में जेकॾहिं कोई बुरो वीचार आयो आहे त पंहिंजे मन खे चऊं, हे मुंहिंजा मन, तूं एॾो हेठि छो थो वञे? मुंहिंजा मन थोरी संसार जी किन ॻाल्हियुनि जे करे छो पंहिंजो पाण खे एॾो हेठि खणी वियो आहे? संसार जो सिस्टम ईअं ई हलंदो। हे भितियूं, हे कार, हे शरीर, हे माइक, हे मंदर, हे मूर्तियूं, इन्हनि शयुनि जो त सभु नालो आहे, पर जेको चवंदा आहियूं दुनिया या संसार, उहो कंहिंजो नालो आहे? चवंदा न दुनिया, दुनिया माना छा? दुनिया माने जेको सिस्टम हली रहियो आहे, सुखे खे सहंदो कोन कोई, ॾुखे खे कोई ॾींदो कोन। इहा ॻाल्हि पकी आहे। हिकिड़ा रुसदा, हिकिड़ा परचदा, वरी पंहिंजा पराया थींदा, पराया पंहिंजा थींदा, इहो नियम आहे। इन ते दुखी न थियूं ऐं असां पंहिंजी नियमनि खे बणाए रखूं।